बॉर्डर में करोड़ रुपया लागत से स्ट्रीट लाइटूं जेके लगायूं वयूं उहे मुकमिल नाकाम थी चुकियूं आहिनि ऐं बॉर्डर वासियुनि खे को बि लाभ न ॾेई सघियूं आहिनि। उन हवाले सां बॉर्डर जे दुकानदारनि कारोबारी माण्हुनि ऐं आम माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो अर्ज़ु इहो आहे त असांजे बाडरे शहर में सोलर लाइटियूं सिस्टम तक़रीबन लॻो। बाडरे शहर में तमामु घणे खां घणो सुख हूंदो हुयो, पर हाणे एॾो जेको आहे सो नुक़सानु आहे असांखे। जीअं शाम जो सिजु लहे थो ऊंदाही थी वञे, बिजलीअ जो त हिते जेको आहे मसइलो तमामु हद खां वधीक आहे। गवर्नमेंट के भी शहर जी चङनि मुल्कनि खे बि अर्ज़ु कंदासीं त ॿियूं बि लॻनि ऐं जिते न लॻल हो तव्हां असांजी अवेलेबिलिटी करे ॾियो त जीअं शहर में ऊंदहि ख़तमु थिए ऐं रोशनी सभिनि लाइ बहितरु थिए। स्ट्रीट लाइटूं जेको लॻायूं वयूं बॉर्डर शहर वारनि में जेको आहे सो हिन महिल ताईं उहे नाकारा थी वियूं आहिनि ऐं उनजी सफ़ाई नथी कई वञे। असांजो एसी साहब खे इहा अपील आहे त इन्हनि लाइटनि जी सफ़ाई सुथराई करे बॉर्डर शहर के ऊंदाही मां कढे रोशनी में आंदो वञे। असांजी चोरियूं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं, मोटरसाइकिलूं वजनि थियूं अॻिवा थी, उनजो को बि तदारक न आहे। और लाइटियूं इहे वाक़ई ॿरनि कोन थियूं, इहा बि नाइंसाफ़ी आहे। हिते तव्हां बॉर्डर शहर में इहे लाइटियूं ॿारायो। बॉर्डर जे दुकानदारनि ऐं आम माण्हुनि जो उन्हनि जो इहो ई चवणु आहे त स्ट्रीट लाइटूं जेको बॉर्डर खे को बि लाभ न ॾेई सघियूं आहिनि ऐं ऊंदाहीअ सबबि असीं सख़्तु ॾुखियाईनि ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहियूं। करे हिननि वस वारनि खां कमिश्नर लाड़काणो, एसी डोकरी ऐं TMO बॉर्डर खां पुरज़ोर मुतालबो कंदे अपील कई आहे त फ़ौरन स्ट्रीट लाइटुनि खे जेको आहे सेट करे ऐं बॉर्डर जी रोशनी बहाल करे बॉर्डर वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन मुज़म्मिल फारूकी सां गॾु जावेद मंजूणे जो सिंध TV न्यूज़ बॉर्डर।